अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तांडी सिरियाहुल न्यू मेहरान न्यूज़ रुकयूता खबरन ला खबर शामिल की पे हाला में रिपोर्ट एजाज बुगियो जी इसराइली हमले में हिजबुल्लाह सरबराह सईद हसन नसरुल्लाह ऐं संदसि धी जी शहादत वारे वाक़े ख़िलाफ़ क़ाइद मिलत जाफ़िया पाकिस्तान सईद साजिद अली नक़वी जी हिदायतन ते ॻोठ सईद ख़ान निगारी जे मरकज़ी इमाम बारगाह अंजुमन हुसैनी ऐं अंजुमन असगरिया जे तावन सां इमरान अब्बास काज़मी मौलवी साईं बख्श मनाज़री मौलाना जवाद हादी मौलवी दोस्त अली सईदी जी अगवानी में रैली कढी वई। रैली में मुख्तलिफ़ शिया तंज़ीमन वॾे अंग में शिरकत कई। रैली में शरीक मोमिनन मर्द औरतन हथन में प्ले कार्ड ऐं झंडा खणी 15 किलोमीटर पहिरें पंध करे प्रेस क्लब ते पहुता, जिथे मुज़ाहिरीन इसराइल जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त इसराइली जराहत जे करे हिज़बुल्लाह सरबराह सईद हसन नसरुल्लाह ऐं संदसि धी शहीद थी वई, जेको हिकु वॾो अलमियो आहे। हिननि चयो त शहीद हसन नसरुल्लाह जी शहादत हिकु अज़ीम शहादत आहे। शहीद हसन नसरुल्लाह 32 साल मुसलमाननि जी ख़िदमत ऐं हिफ़ाज़त कई। हिननि चयो त असां कंहिं जे ग़ुलाम क़ौम न आहियूं। शहीद हसन नसरुल्लाह जो खून रंग लाहींदो ऐं हिकु ॾींहुं बैतुल मुक़दस खे फ़तह करे उते निमाज़ पढ़ाईंदासीं ऐं सॼी दुनिया में इस्लाम जो झंडो फड़काईंदासीं।